अमेरिका जा ईरान के शहर सर्क बंदर अब्बास इजाज़त ते हमला पहिरियों भेरो सामूंडी ड्रोन जो इस्तेमाल ईरान तरफा ओमान कुवैत बहरीन ऐं उर्दन में अमरीकी फौजी अड्डनि ते मिज़ाइल ऐं ड्रोन हमला ईरानी हमलनि सबबि शहज़ादा हसन एयरबेस ते ॿारनि जी टेक्निकनि ऐं हथियारनि जे डिपू में बाहि बहरीन में शेख ईसा एयरबेस खे बि निशानो बणाए वियो कुवैत में अली सालिम ऐं अहमद अल जाबिर एयरबेस ते मिज़ाइल हमला ॿारनि जा ज़ख़ीरा ऐं दिफ़ाई निज़ाम मुकमल तौर तबाह अहमद अल जबार एयरबेस ते नस्ब स्ट्रेटेजिक FPS रेडार सिस्टम हमले में मुकमल तौर नाकाम ऐं तबाह करण जी दावा होरम्स सामूंडी लंघ में बि ॿिनि जहाज़नि खे निशानो बणाए वियो अमरीकी फ़ौज जो चवणु आहे त ईरान ते हमलनि में जंगी जहाज़नि सामूंडी जहाज़नि हवाई ड्रोन ऐं पहिरियों भेरो सामूंडी ड्रोन जो इस्तेमालु कयो वियो आहे ईरान जे हवाई दिफ़ाई निज़ाम सामूंडी रेडार ख़ाकनि मिज़ाइल ड्रोन सलाहियतुनि ऐं नंढियुनि ॿेड़ियुनि खे निशानो बणाए वियो आहे ईरानी पासा इनकलाब जो चवणु आहे त उर्दन ओमान कुवैत ऐं बहरीन में बि अमरीकी फ़ौजी ख़ाकनि खे निशानो बणाए वियो आहे अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप हिकु दफ़ो ॿीहर होरम्स जी नाकाबंदी जो ऐलान करे छॾियो संदसि चवणु आहे त ईरान अमरीका सां थियल मुआइदे जी भञकड़ी कई आहे अमरीका हाणे होरम्स जो इंतज़ाम पाण संभालींदो मुआवज़ो बि ओगाड़ियो वेंदो अमरीका खे हाणे होरम्स लंघ जे मुहाफ़िज़ तौरु सुञातो वेंदो ईरानी पढ़ी आफ़ीज़ तर्जमान इस्माइल बकाई चयो आहे त अमरीकी हमलनि खां पोइ इस्लामाबाद मुफ़ाहमी ते यादाश्त ख़तम थी चुकी आहे जेसिताईं मुख़ालिफ़ दुर पंहिंजी ज़िमेवारी पूरी न कंदी ईरान मुआइदे ते अमल न कंदो ईरान ऐं अमरीका विच में मुफ़ाहमती यादाश्त बहरान मां गुज़रे रही आहे अमरीका मुफ़ाहमती यादाश्त ते मुसलसिल भञकड़ी करे रहियो आहे कराची में फौज दौरान मज़ामत करण ते चूंड के वासी डॉक्टर बेदर्दी सां क़त्ल टे तलवार जे इलाइक़े में ख़ानगी बैंक जे सिक्योरिटी गार्ड 25 लख रुपया फ़ौर खां पोइ डॉक्टर आकाश कुमार खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो मक़तूल वासनि समेत मुख़्तलिफ़ धुरियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो लाश रखी धरणो मेयर मुर्तवाब ऐं कुमेल हैदर शाह पहुची एहतजाज कंदड़नि सां ॻाल्हियूं करे धरणो ख़तमु करायो मक़तूल वासनि मूजिबि मेयर कराची इंसाफ़ जी ख़ातिरी कराई आहे फ़िलहाल हू धरणो ख़तमु कनि था वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन जा वाक़े जो नोटिस वरितो जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी हिदायत वफ़ाक़ी आइनी अदालत नएगा जे मनसूबो मुकमल थियण ताईं कंहिं बि अदालत खे मुदाख़लत खां रोके छॾियो मनसूबे जी अदावत बाबति हाई कोर्ट जा फ़ैसिला ऐं हुकुम कालमदम करार अदालत रमार सिंह ने चयो आहे त हाई कोर्ट क़ानून खे नज़र में रखण खां सवाइ ग़लतियूं ऐं ग़लति हिदायतूं जारी कयूं आहिनि फ़ैसिले जो मक़सदु वधीक क़ानूनी कार्रवाई खे अवामी मनसूबो मुकमल थियण में रंडक थियण खां रोकणु आहे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी कतरी अमीर शेख तमीम बिन ख़लीफ़ा अल सानी सां मुलाक़ात अॻूणे अमीर शेख हमद बिन अल सानी सां मुलाक़ात अॻूणे अमीर शेख हमद बिन अल सानी लाॾाणे जी ताज़त संदसि ज़ोर अंदेश क़ियादत दिलेरानी बसीरत ऐं क़तर जी ग़ैर मामूली तरक़ी सां ख़िते में अमन इस्तेकामी तरक़ी खे हथी ॾियण ते बि भेटा पेश